जेल में सूर खे कंहिं सूरत नज़रअंदाज न करणु घुरिजे, छो त इहो जल्द मौत जो सबबु बणिजी सघे थो। जेल जे सूर जा मुख़्तलिफ़ सबब ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म थी सघनि था ऐं कॾहिं हल्को त कॾहिं ओचितो ख़तरनाक सूर बि पवंदो आहे। ऑस्ट्रेलिया में कयल हिक तहक़ीक़ में ॿुधायो वियो हो त सॼी दुनिया में इहा आम शिकायत आहे। इन शिकायत खे नज़रअंदाज करण जा ख़तरनाक नतीजा निकिरी सघनि था। सिडनी यूनिवर्सिटी जी तहक़ीक़ मूजिबि जेल जे सूर जो शिकार माण्हुनि में कंहिं सबब जे करे जल्द मौत जो ख़तरो 13% वधीक हूंदो आहे। तहक़ीक़ दौरान 4300 माण्हुनि में जेल जे सूर ऐं मौत जी शरह विच में वास्ते जो जाइज़ो वरितो वियो। तहक़ीक़ मूजिबि अक्सर माण्हुनि खे लॻंदो आहे त जेल जो सूर ज़िंदगी लाइ ख़तरनाक नाहे हूंदो, पर संदनि इहा सोच ग़लति आहे। नतीजनि में इहा ॻाल्हि साम्हूं आई त जेल जे सूर ऐं मौत विच में तालुक़ु हूंदो आहे, जेको उमिरि वधण सां मौत जो ख़तरो वधाईंदो आहे। मुहक़िक़नि वधीक ॿुधायो त माण्हुनि खे इन हवाले सां शऊर उजागर करणु घुरिजे त जेल जो सूर माण्हुनि जी उमिरि ऐं ज़िंदगी जे मयार ते असरअंदाज थिए थो। सॼी दुनिया में हर 5 मां 4 माण्हू ज़िंदगीअ में कंहिं न कंहिं वक़्तु इन ई तकलीफ़ जो शिकार हूंदा आहिनि। इहा तकलीफ़ अक्सर वज़न खणण या ग़लति तरीक़े सां झुकण जो नतीजो हूंदी आहे। जॾहिं त कुझु माण्हुनि में इहा शिकायत कुझु हफ़्तनि या साल में ख़तम थी वेंदी आहे, पर कुझु माण्हुनि लाइ इहो मसइलो सालनि ताईं बरक़रार रहे थो या वक़्फ़े वक़्फ़े सां उभिरी सघे थो।